गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार थियल राउती एसएचओ खे पुलिस दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश कयो। शहरयार शहर ते फायरिंग केस में गिरफ़्तार एसएचओ राउती खे सख़्त सिक्योरिटी में अदालत में आंदो वियो। एसएचओ शकूर लाखो खे मुंहं ते कपिड़ो ॾेई दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में आंदो वियो। पुलिस मीडिया खे वेझो अचण न ॾिनो, पर एसएचओ शकूर लाखो ज़बरदस्ती मीडिया सां कुझु देर ॻाल्हि ॿोल कई। हू चवंदो रहियो त एसएसपी धाड़ेलनि जी वंगार वहे थो। उन मौक़े ते गिरफ़्तार थियल एसएचओ शकूर लाखो जे संदसि भाउ इमरान लाखो मीडिया सां ॻाल्हाईंदे एसएसपी घोटकी मथां इल्ज़ामनि जा अंबार लॻाए छॾिया। हुन चयो त एसएसपी धाड़ेलनि जी वंगार वहे थो। मुंहिंजे भाउ खे जान जो ख़तरो आहे, खेसि ज़िंदगी बचाई वञे। अदालत में पेशी दौरान गिरफ़्तार एसएचओ जे भाउ इहो बि चयो त एसएसपी खां सवाल कयो वञे त इनामी याफ़्ता धाड़ेल खे हाउस ते छो घुरायो वियो। शहरयार शहर जी गाॾी में सवार थी उमर शर एसएसपी सां मुलाक़ात कई। एसएसपी ख़ुदि उमर शर खे माराए ड्रामो थो करे। शहरयार शहर खां क़ुरान पाक ते पुछा कई वञे त उमर शर संदसि गाॾी में न हुयो। जंहिं वक़्तु वाक़ियो थियो उन वक़्तु मुंहिंजो भाउ शकूर लाखो एसएसपी सां गॾु हो। जॾहिं त एसएसपी हफ़ीज़ बुगटी मीडिया सां ॻाल्हाइण बदिरां वापसि रवानो थी वियो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।